अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। टिनि शेरनि खां पोइ हाणे चोथे शेर ते था अचूं। ठीकु आहे, उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे। हमेशा शाल दुनिया में झंडो इस्लाम जो झूले। छा थो दुआ घुरे शायर? हमेशा ऐं शाल मां पहिरियां ॿुधायो, तव्हांखे ख़बर बि आहे अल्हम्दुलिल्लाह त हमेशा ऐं शाल ॿई माने नफ़्स आहे। ठीकु आहे। ऐं शाल खे जेकॾहिं ख़ाली शाल खे ॾिसो त इहो हमेशा में बि ईंदो ऐं ख़ुदा करे में ईंदो। ठीकु आहे। वरी हाणे मथे त अलाह ताला खां दुआ घुरई, हाणे हिते वरी पंहिंजे दिलि में थो चवे। ठीकु आहे। चए थो हमेशा शाल दुनिया में, चए थो मुंहिंजी दुआ आहे, मुंहिंजी इल्तिजा आहे, मां रब खां दुआ घुरी आहे त हमेशा ख़ुदा करे इहो झंडो जेको आहे, यानी इस्लाम जो झंडो जेको आहे, इस्लाम जो परचम जेको आहे, इस्लाम जो नालो जेको आहे, इस्लाम जो दीन जेको आहे, इस्लाम जो कानून जेको आहे, इस्लाम जी फिका जेका आहे, शरई क़वानीन जेके आहिनि उहे हमेशा झूलनि। झूलनि माने लहराइनि, कायम रहनि, यानी उन्हनि ते अमल थींदो रहे। हिते झूले सम्राट छा आहे? लहराइण त साम्हूं वारी माना असल शाइरी जी माना में निकिरंदी, इस्लाम में निकिरंदी। झूले लहराए यानी उन ते हमेशा अमल थींदो रहे, उहो हमेशा कायम रहे, उनखे कंहिं क़िस्म जी रुकावट न अचे, उनजे लाइ दुश्मन न हुजनि। ठीकु आहे न। पंहिंजा बि ऐं परावा बि। के नादान अहिड़ा हूंदा आहिनि जेके हाली ॿियनि जी ॻाल्हियुनि में अची करे पंहिंजे दीन खे घटि सम्झंदा आहिनि, जंहिंजे करे उहे इस्लाम ते अमल करण खां पोइ ते थींदा आहिनि, पोइ ॿिया वरी सम्झंदा आहिनि त शायदि इस्लाम अहिड़ो आहे, असल में इस्लाम अहिड़ो न आहे। इहो सभिनी खे ख़बर आहे। ठीकु आहे। सो इहा ॻाल्हि महसूस करे उहो दुआ थो घुरे ऐं चए थो त अलाह करे, हाणे मां दुआ घुरी आहे इंशा अल्लाह ताला, बसि अलाह करे जेको आहे उहो पूरी दुनिया में इस्लाम जो झंडो जेको आहे झूलंदो रहे, लहराईंदो रहे, कायम रहे, इस्लाम जो परचम कायम रहे, इस्लाम ते अमल थींदो रहे। ठीकु आहे। अच्छा, जिते भी सो वहीं पहुचे, ऐं जिते जिते माने हर जगह ते। ठीकु, लफ़्ज़ वाहिद आहे लेकिन माना हिते वसी आहे। जिते भी सो वहीं पहुचे, भी माने बे। ठीकु, जिते भी सो वहीं पहुचे, सो माने उहे, जिते हर जाइ ते, भी माने बे, सो माने उहो, यानी उहो सम्राट छा आहे? यानी इस्लाम जो झंडो, यानी इस्लाम, यानी असांजो दीन। ठीकु आहे। चए थो जिते भी सो वहीं पहुचे, यानी जिते भी इहो इस्लाम जो झंडो वञे, जिते भी इस्लाम जो कानून वञे, जिते भी इस्लाम जो इहो दीन वञे, इहो जेको आहे वञी पहुचे, उते कायम रहे बरपा, यानी उते कायम रहे ऐं उते मुस्तकिल मिज़ाजीअ सां कायम रहे, साबित कदमीअ सां कायम रहे, यानी हुनखे को लोॾो न हुजे, हुनखे का जेके चइबो आहे न उनखे हटाइण जी अॼुकल्ह पूरी दुनिया में ॾिसो जिते काथे जेके चइजे त मुसाफ़िर थींदी आहे, कॾहिं कहिड़ी शइ जी, कॾहिं कहिड़ी शइ जी, कॾहिं कहिड़ी शइ जी, त जंहिंजे करे उहा इस्लाम खे बज़ाहिर नज़र ईंदो आहे त हुनखे ख़तरो, हालांकि हिनजे नतीजे में मुस्लमान अञा वधीक मतिलबु जेके चइजे त गैर मुस्लिम अञा वधीक मुस्लमान जे दीन में यानी इस्लाम में अचनि था। ठीकु आहे न। सो इन करे चए थो त उते इहो झंडो जेको आहे, उते इस्लाम जो कानून जेको आहे उते कायम बि रहे, यानी उते हटाइण वारो कोई न हुजे। जीअं खोड़नि इस्लामी मुल्कनि में ॾिसो उन हिसाब सां कायम न आहे। जेके पहिरियां मुस्लमान मुल्क आहे, जीअं चेचिया वग़ैरह, उते इस्लाम हुयो, पर हाणे ज़ाहिर आहे उन हिसाब सां उते उनखे उहो उन तरीक़े सां अमल नथो करणु ॾिनो वञे, त इन करे चए थो त कायम उते बरपा, यानी उते कायम बि हुजे ऐं बरपा यानी उते बिल्कुलु साबित कदमीअ सां रहे, बीठो रहे, उनखे कोई पोइ ते हटाइण वारो न हुजे। ठीक है। चले भाई बेटा, अब आपके लिए उर्दू लैंग्वेज वालों के लिए यहाँ शायर क्या कह रहा है, बल्कि दुआ मांग रहा है। ठीक है। पहले तो अल्लाह ताला से मुखातिब हो रहे थे, अब वो अपने आप से कह रहे हैं, दिल में कह रहे हैं और अल्लाह ताला से एक अच्छी उम्मीद रख रहे हैं कि हमेशा इस्लाम का झंडा जो है, अब ये शाल से माना मैंने पहले बताया था कि दोनों मानों में आएगा, एक तो हमेशा के मानों में आएगा और दूसरा खुदा करे में। ठीक है। तो यहाँ क्या कह रहा है कि अल्लाह करे ये इस्लाम का परचम जो है वो हमेशा झूलता रहे, लहराता रहे, कायम रहे, यानी जहां जहां भी इस्लाम का परचम जाए, जहां जहां भी इस्लाम दीन पहुंचे, वहां पे उस पर अमल किया जाता है। ठीक है। उस कानून को अहमियत दी जाती रहे। ठीक है। जिते भी सो वहीं पहुंचे। फिर कह रहा है कि इस्लाम का झंडा, इस्लाम का परचम, इस्लाम का कानून, इस्लाम का दीन जो है वो जहां भी पहुंचे, हमारा दीन इस्लाम जहां भी पहुंचे वहां वो कायम रहे। और किस तरीके से कायम रहे कि साफ बरपा माने खड़ा रहे, वहां पर अपनी जगह पे खड़ा, साबित कदम, मुस्तकिल मिजाजी से, उसे किसी तरह की कोई जिसको कहना चाहिए कि हटाने की कोशिशें ना हो, उसके खिलाफ साजिशें ना हो, जैसे आज जैसे पहले भी होती रही हैं, आज भी हो रही हैं, आइंदा भी होगी। ये हक पे होने की अलामत है कि जो है वो
اس کے خلاف سازشیں ہوتی رہتی ہیں. تبھی تو پھر وہ آگے سے آگے جو ہے وہ ثابت قدمی سے چلتا آتا ہے اللہ کے کرم سے. ٹھیک ہے, چلیں شعر نمبر 5. اسانجی قوم تھی مسکین, اسانجی قوم تھی غمگین. شاعر छा थो चए हिन में, हाणे वरी पंहिंजी क़ौम लाइ साॻियो उहो मुस्लिम क़ौम लाइ थो चए, पूरी दुनिया में जाते बि आहे. चए थो असांजी क़ौम जेका आहे उहा मिसकिन थी. मिसकिन छा खे चइबो आहे? ग़रीब, बेवस, लाचार, आजिज़, बेयारो मददगार. ठीकु आहे न, जंहिंजो कोई साथी ओही वाही न हुजे. ठीकु. ऐं ॿी वरी ॻाल्हि इहा, जो मिसकिन उहो उनखे चइबो आहे जेको मुस्तहिक हुजे, ज़रूरतमंद हुजे, लेकिन उहो कंहिंखे चई न सघे. उनमें अलाह ताला एतिरी उहा हया विधी हुजे जो उहो कंहिंखे चई न सघे. सो हिन महिल चए थो असांजी क़ौम जेका आहे उहा मिसकिन आहे इन हवाले सां त उहो सम्झे थी त असां जेके ग़लतियूं कयूं आहिनि, असांखां जेके इंसान हुजण जे नाते जेके असांखे असां में जेके कमज़ोरियूं पैदा थी वियूं आहिनि, ऐं असां जेको ॿियनि खां वसाइल न हुजण जे करे असां जेको ॿियनि जा मुती थी विया आहियूं, या उनजे अमल उनजी ॻाल्हियुनि ते अमल करण जे उन में अची विया आहियूं, यानी उन्हनि जे जेके चइजे त उन्हनि जे छा चइजे, यानी उनजे साम्हूं पंहिंजो सही मौक़िफ़ बयानु नथा करे सघूं. सो इन लिहाज़ सां उहे आहिनि हक़ ते, लेकिन उहे एतिरा मिसकिन थी विया आहिनि जो पंहिंजी सही ॻाल्हि बि उनजे साम्हूं नथा चई सघनि. छो त पूरी दुनिया में जेको आहे उहा मुस्लमान क़ौम जेका आहे उहा पसपा कई थी वञे, यानी उनखे पोइ ते हटाए थो वञे, उनखे दीन ते अमल करण खां रोके थो वञे, जंहिंजे करे उनमें हिकिड़ी अफ़रा तफ़री, मायूसी ऐं परेशानी थी आहे. ठीकु आहे. सो ऐं तोखां बि इन दुआ घुरनि था, लेकिन अंदरो ई अंदरो तो मां बेपनाह उमीद बि अथनि. हिकिड़ो हूंदो आहे न इंसान बिल्कुलु सही सचो हूंदो आहे ऐं ॿिए खां अलाह ताला खां घुरंदो आहे. ठीकु आहे न, या ॿिए खां घुरंदो आहे त उनमें हिकिड़ो हूंदो आहे जेके चइबो आहे हौसलो हूंदो आहे. पर हिकिड़ो हूंदो आहे ज़रूरतमंद हूंदो आहे, पर चवंदो आहे हाणे मां मतिलबु अहिड़ो कमु करे चुको आहियां, या मां अहिड़ी जाती या अहिड़ो कमु करे चुको आहियां जंहिंजे करे हाणे मां साम्हूं वारे को कीअं घुरां, या मुंहिंजी इहा ज़रूरत नथी थिए मां साम्हूं वारे खे कीअं चवां. सो हिन में बि अचे थो त असांजी क़ौम जेका आहे उहा या अलाह इहो महसूस करे थी त उहो जेको कुझु करे चुकी आहे, या उते जेको कुझु थिए थो हुन में हुन जूं ग़लतियूं शामिल आहिनि. उहो तोखां उमीद रखे थी, पर शर्म खां तोखां जेका आहे न उहा उन लाइ असां नथी घुरे, नथी उहो करे, लेकिन दिलि में उहो तोखां ई दुआ घुरणी, यानी पूरा सरापा दुआ आहिनि. त इन करे हुनखे मिसकिन खे इंतिहाई वॾी माना में इस्तेमालु कयो आहे. ठीकु आहे. उन खां पोइ चए थो असांजी क़ौम थी गमगीन, ऐं पोइ चए थो हिन मिसकिनीअ जी हालत में हुन ते गम एतिरो तारी थियल आहे जो बसि हाणे हुननि खे जेके चइबो आहे त तोखां सवाइ कोई बि रस्तो नज़र नथो अचे. ऐं हो गमनि में, यानी हिकिड़ो गम न आहे, उनखे सभु गमनि, माशी, सियासी, समाजी, हर लिहाज़ सां. ॿियो दीन जे हवाले सां उनखे जेको लताड़े थो वञे, पोइ कयो थो वञे, त उहो मतिलबु बेपनाह गमनि में ॿुधल आहे. हिकु त असांजा गुनाह अहिड़ा आहिनि, ॿियो अलाह ताला जेको करम कयो असां हुनजी जेका आहे उहा जेके चइबो आहे नाक़दरी कईसीं, सो इन गम में ॿुधल आहिनि. ठीकु आहे न. सो उन खां पोइ चए थो तूं तंहिंजो शाल हामी थिए. चए थो अगरि तूं हुनजो हामी थिए, ऐं बेशक तुंहिंजो हामी थींदे. ठीकु आहे न. हामी माने मददगार. चए थो जेकॾहिं तूं हुनजो हामी थी वञे, यानी इन्हनि सभिनी बुराइनि जे बावजूद जेकॾहिं तूं हुनजी मदद करे. ठीकु आहे न. अगरि जेकॾहिं तूं हुननि खे हिकु भेरो उथारे, जेकॾहिं तूं हुननि सां हिकु भेरो ताउन करे, हालांकि अलाह ताला जो करम हर लम्हे हर लहज़े हर लम्हे में हूंदो आहे. ठीकु आहे न. पर उन में चए थो या अलाह बसि तूं हिकु भेरो जीअं दुआ घुरबी आहे न अलाह ताला खां, चइबो आहे या अलाह बसि हाणे माफ़ करे छॾ. इंसान हुजण जे नाते ग़लतियूं त थींदियूं आहिनि, पर जॾहिं इंसान दुआ घुरंदो आहे त हुनखे पूरी उमेद हूंदी आहे त इंशाअल्लाह माफ़ ते न कंदो, पर इंसान थी वेंदी आहे. सो हिन वारे सां तूं चए तूं तंहिंजो शाल आमिर थिए, जे तूं कंहिंजो हामी थिए सिर्फ़ु हिकु भेरो, सिर्फ़ु हिकु भेरो बसि. हाणे अलाह ताला मदद कर तूं पंहिंजे करम सां करी तंहिंखे तूं बेपरवाह, ऐं जंहिंजी तूं मदद करे या अलाह जंहिंजो तूं सिर्फ़ु हिकु भेरो साथ ॾे, तूं हुनखे सिर्फ़ु हिकु भेरो पसीअ खां खणे, त पोइ तूं हुनखे बेपरवाह करे छॾींदो आहे. पोइ हुन में तूं पंहिंजे करम सां एतमाद विझी छॾींदो आहे. पोइ तूं हुन ते पंहिंजी सकीनत जो हथ रखी छॾींदो आहे. पोइ तूं हुनजे दिलि में विझी छॾींदो आहे त हे बंदा मां तुंहिंजो आहियां. ठीकु आहे न. पोइ जॾहिं हुनजे दिलि में इहो यकीन अची वेंदो आहे त पोइ उहो हर शइ खां बेपरवाह थींदो आहे. पोइ भले उहो केतिरो ई मिसकीन हुजे, केतिरो ई गमगीन हुजे, केतिरो ई लाचार बेवस मजबूर हुजे, लेकिन पोइ हर शइ खां बेपरवाह थींदो आहे. ठीक है. चले भाई, अब ये उर्दू स्पीकिंग बच्चों के लिए. बेटा यहाँ तक तो आ गया इस्लाम के झंडे वाला. ठीक है, जहाँ जहाँ लहराता रहे. अब यहाँ पे कह रहा है कि ए अल्लाह ताला हमारी कौम जो है वो मिस्कीन है, गरीब है, लाचार है, बेबस है. जगह जगह पे मुसलमानों को धुतकारा जा रहा है, उनके दीन को नुकसान पहुंचाया जा रहा है, उनकी खिलाफत खत्म की जा रही है, उनके कानून को पीछे किया जा रहा है, उन पर ऐसी ऐसी मुसीबतें लाई जा रही हैं, ऐसे कानून लाए जा रहे हैं कि वो अपने दीन पे अमल करना भी चाहे तो नहीं कर पा रहे.
لیکن وہ کرنا چاہ رہے ہیں، اس لیے وہ مسکین ہے. ٹھیک ہے نا، یعنی طاقت نہیں ان میں لیکن وہ کرنا چاہ رہے ہیں. ٹھیک ہے. اسانی قوم تھی غمگین، اور اسی مسکینی کی حالت میں ان پہ غم طاری ہے کہ اب ہمارے لیے کوئی راستہ نہیں بچا. دنیاوی طور پہ ہم نے ہر راستہ استعمال کر لیا ہے، یا جتنی کوشش کر سکتے تھے کر لی، لیکن ابھی بھی ہماری مصیبتیں نہیں ٹل رہی. وہ جیسے نہیں قرآن پاک میں کہا فرمایا گیا ہے مفہوم کے تم کیا سمجھتے ہو کہ تمہارے اوپر جو ہے وہ یہ مطلب مصیبتیں نہیں آئیں گی، تمہیں یوں آزمایا نہیں جائے گا، حالانکہ تم سے پہلے جو تھا وہ آزمایا گیا تھا نبی صلی اللہ علیہ وسلم کے دور میں. تو اس وجہ سے تو مطلب یہاں یہ وہ چیز لائی جا رہی ہے. ٹھیک ہے کہ وہ اس طرح غم میں ڈوبی ہوئی ہے، اس طرح مصیبتوں میں پھنسی ہوئی ہے کہ وہ بے پناہ غمگین ہے. یعنی ان کے لیے ہر راستہ بند ہے، تو سیدھی سی بات ہے وہ غم میں بالکل ڈوبی ہوئی ہے. اور پھر کیا کہہ رہا ہے، تو تے جو شال حامی تھے، کیا کہہ رہا ہے کہ اے اللہ اگر تو اس کا حامی ہو جائے، اگر تو اس کا حامی ہو جائے ہمیشہ کے لیے، ٹھیک، حامی ہو جائے، مددگار ہو جائے، تعاون کرے، کرم کرے، رہنمائی کرے، توفیق دے، ہمت دے، حوصلہ دے، حشمت دے. ٹھیک ہے نا. اور ان میں ایسے لوگ بھی پیدا کر جو عجیب ہوں، جو پہلے جیسے لوگوں جیسے ہوں، پاک ہستیوں جیسے ہوں. ٹھیک ہے نا. تو پھر کیا ہوگا، کری دیکھے تو بے پرواہ، تو پھر تم ان کو بے پرواہ کر دو گے، پھر تم ان کے دل میں اتنی سکینت ڈال دو گے کہ وہ کسی اور کا خوف نہیں لائیں گے، کسی اور کے لیے مطیع نہیں ہوں گے، کسی اور کے آگے نہیں جھکیں گے، بلکہ وہ بس پھر تیری راہ پہ چلتے ہوئے بھلے وہ کتنے مسکین ہوں، کتنے غمگین ہوں، کتنی مصیبتوں میں گھرے ہوئے ہوں، لیکن وہ ہر چیز سے بے پرواہ ہو جائیں گے. اور یہ چیزیں آپ نے آج کل دیکھی ہوں گی، میڈیا کا دور ہے،